हाँ जी बिल्कुल, इन वक्त असीं मौजूद आहियूं कराची जे लियारी एक्सप्रेस वे ते। KPK जे सूबाई वज़ीर सुहेल आफरीदी हींअर हिन वक्त लियारी एक्सप्रेस वे ज़रिए सोराब ॻोठ खां जेको आहे उहो जिनाब बाग ॾांहुं रवानो थी चुको आहे। जॾहिं त सुहेल आफरीदी सां गॾु कारकुननि जो हिकिड़ो वॾो हुजूम ऐं सवनि जी तादाद में गाॾियूं, उन्हनि में औरतूं, ॿार, बुज़ुर्ग ऐं ॿिया केतिरा ई जेकी आहिनि कारकुन उन काफ़िले में शामिल हुया। जीअं त सुहेल आफरीदी जीअं लियारी एक्सप्रेस वे पहुतो, तीअं गाॾी खां ॿाहिरि लही हुन कारकुननि सां गॾु नारेबाज़ी कई ऐं हू पंहिंजे कारकुननि सां पिणु मिलियो ऐं काफ़िले सां गॾु जेको आहे जिनाब बाग ॾे सुहेल आफरीदी पंहिंजे कारकुननि सां गॾु रवानो थी चुको आहे। उन खां अॻु तव्हांखे ॿुधायोसीं त सुहेल आफरीदी जेको आहे गुज़िरियल राति गदाब जे फार्म हाउस ते रिहाइश पज़ीर हो, जितां मंझंदि जो काफ़िलो जेको आहे से निकितो। मुख़्तलिफ़ जायुनि ते उन जा इस्तक़बाल जेकी आहिनि उहे कया विया। ऐं हिन वक़्तु तव्हां अक़ब में ॾिसी सघंदा हूंदव त छहें गाॾियुनि जे काफ़िले सां जेको आहे सुहेल आफरीदी उहो हींअर सोराब ॻोठ मां लियारी एक्सप्रेस वे ज़रिए जिनाब बाग ॾांहुं रवानो थी चुको आहे। जी।